नाज़िन मीरपुर माथेलो जे ॻोठ वाहिद बख्श मक्सी में हिक ई घर जा 6 ॿारड़ा माज़ूरी सबब घुमण फिरण खां लाचार बणियल आहिनि। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था मोहम्मद कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। नाज़िन मीरपुर माथेले जे ॻोठ वाहिद बख्श मक्सी में मौजूद आहियूं। ही मोची बिरादरी जे माण्हुनि जा 6 ॿार जेके आहिनि उहे माज़ूर आहिनि ऐं हिन खां पुछा कयूं त हिननि जी वस वारनि कहिड़ी मदद कई आहे। ॿार ईअं माज़ूर वीचारा जीअं खटनि ते पिया ईअं सिधा ई नवां थिया पिया हूंदा आहिनि। पीउ मां असां राति जी अखियुनि सां ॾिसी ॾिसी असां को उहो ई कोन जे बचनि खे खवायूं न सिधो थी वेहण जहिड़ा नी न उथण जहिड़ा नी असांजी ॾींहों ॾींहुं पिछाड़ी आहे। असां खणण जहिड़ा कोन्हूं न कंहिं अर्थ इमदाद ॾिनी आहे न को पैसो मिलियो आहे। कोई न जी रेड़ी ठवायूं जे खवायूं पीआयूं। 6 ॿार मुंहिंजा 6 ॿार इहे माज़ूर थिया वीचारा पिया नी थिया। केॾी महिल आहे केॾी महिल न आहे बुख ते पिया हूंदा नी। अॼु ताईं कंहिं इमदाद न ॾिनी वई आहे। माज़ूर 6 ॿार छा थियो अथनि? बसि वीचारा नंढे लाको वठी वेंदा वेठी विया आहिनि। हाणे उथी कोन सघंदा आहिनि पिया हूंदा आहिनि हिक जाइ ते खाइण पीअण ॿ 4 माउ हथ सां खवाईंदियूं थियनि पीउ गली पिया आहिनि। 3 न्याणियूं 2 पुट हिकु फौत थी वियो अथसि। उहो बि माज़ूर हुयो? हा उहो ई माज़ूर हुयो। असांजी ॿिए कंहिं बि मदद न कई आहे। बेदार समंदारनि जेके आहे न उन्हनि मदद कई आहे असांजी। बाक़ी ॿिए कंहिं कान हिन महिल ताईं कई आहे। न SP हुजे DSP हुजे केर बि हुजे। थोरो सरकारी अस्पतालनि में वञूं था त बि कोई बि ॿारनि जी दवाई कोई न कंदो आहे। बुखार जी दवाई न ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि माई कुझु बि न आहे को। ॿियो असां ग़रीब छा करे सघंदा आहियूं। असांखे पंहिंजो जेको आहे त मिले बचनि जो कुझु न कुझु मिले। असांखे ग़रीब आहे वीचारो मिसकीन आहे मज़ूरी कंदो आहे। नंढड़ा नंढड़ा बच्चा अथसि। मुंहिंजे भाउ जी औलाद आहे। हे विद्या भरे विया आहिनि। एतिरे ताईं वियो आहे जीअं चवाणी बादशाह ताईं वई आहे बेनज़ीर ताईं वई आहे बिलावल ताईं वई आहे इन ताईं वई आहे। जेको हाणे बादशाह वेठो आहे नओं इमरान ताईं वई आहे। तॾहिं बि असांखे वीचारनि ग़रीबनि खे हिन महिल ताईं कुझु न मिलियो आहे। हर को थोरो इमदाद मोकिले थो ॾाढनि खे ॾिए थो। हर को ग़रीबनि खे त कोई ॾेई कोई नथो पियो। मोहम्मद कासिम कलवड़ मेहरान TV मीरपुर माथेलो। नाज़िन राणीपुर में पानी जी सालियानी वाराबंदी थींदे ई रोहड़ी क़ैनाल जे ॿिन्ही कपरनि तां गैर क़ानूनी तौर ते मिटी खणण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। जंहिं सबबि किरोड़े रुपयनि जी लागत सां कयल पैचिंग खे नुक़सान थी रहियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे राणीपुर मां मेहरान TV जो रिपोर्टर गुलाम शबीर जूणेजो। जी बिल्कुलु असीं हींअर मौजूदु आहियूं राणीपुर रोहड़ी कैनाल ते। अवी कैमरा जी अख सां ॾिसी रहिया आहियो त नौताल शुरू थींदे ई जेको आहे जीअं ई सखर बैराज जा दर बंदि थींदा आहिनि त उन खां पोइ जेको आहे नौताल शुरू थींदो आहे ऐं रोहड़ी कैनाल में पाणी जेको आहे सो बंदि कयो वेंदो आहे। जीअं ई पाणी बंदि कयो वेंदो आहे त हिते जेको आहे मुख़्तलिफ़ बलोचिस्तान पंजाब जा माण्हू अची करे ऐं हिन रोहड़ी कैनाल जे ॿिन्ही पासनि खां कपरनि वारियूं जेके मिटी आहिनि उहे खणाए करे बासरनि जे बंगुलनि ते ऐं बासर जेके हितां प्लाटिंग करे रहिया आहिनि उन में विझराए रहिया आहिनि। पर वॾे ई अफ़सोस सां थो चवणो पए अॼु ॿियो ॾींहुं आहे त DC खैरपुर ऐं AC जेको आहे सो सूबेदेरो हितां जा जेके रेवेन्यू खाते जा मुलाज़िम आहिनि उन्हनि नोटिस न आहे वठी सघियो। जंहिंजे करे जॾहिं हिन रोहड़ी कैनाल मां पाणी 2 लख गुज़र थींदो आहे त हितां जे 2 लख शहरनि आबादीअ खे जेको आहे इहो ख़तरो हूंदो आहे त कॾहिं बि हिन रोहड़ी कैनाल खे घारो पइजी थो सघे। ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इहो घारो पइजी वियो त हितां जा जेके सवें शहरी आहिनि या ॻोठ आहिनि या जेके मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि राणीपुर शहर जा उहे ॿुॾी वेंदा। ऐं हितां ज़िले इंतिज़ामिया पारां हींअर ताईं को बि नोटिस न आहे वठी सघी। जंहिंजे करे जेके ही मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि बासर माण्हू उहे सरेआम मिटी खणाए रहिया आहिनि। हितां जे शहरनि इहा ई अपील कई आहे त जल्द खां जल्द हिननि ख़िलाफ़ु जेको आहे कानूनी कार्रवाई करे ऐं ही जेके ट्रैक्टर क्रेनियूं मशीनूं आहिनि उहे फौरी तौर ते बंदि करायूं वञनि त जीअं असां जेके आहे जेके घारा पइजंदा आहिनि उन्हनि खां बची सघूं। जी।